मरी गया है कसम ना सीजन में भी असा केड़ो निभागा धंधो डुबाए अस्सलामुअलैकुम। भला है डेकोरेशन सर्विस ताई पेंजी आ ना ना पाड़ी वारन जिया इनल जिया वाला आदमी गले मां बैठो है मुजी हुंदी ना हां सही मेरी पूछा वे गम सफा जहर खायो बैठा आयो छो भला खैर यार कोने पूछा ही नहीं आ करी हां दरअसल आऊं आयुस थोड़ो मेड़ाई प्रोग्राम हुयो गोठ पाण वाली में ए वाटर देनो हुयो हां बुदा कड़ो वाटर हां एयो सही वाला गाड़ियो माने वारो है डेढ़ मानारो लोड स्पीकर है और आदमी गला के सामू के यही बैन हां यो ही एकड़ो है जो हूं हां ना आई हां बिल्कुल है साईं बियो वाला ताट उ आहे जो कोई रात जो को रंग रंग वारी बरंदियूं आइन बत्तियूं वाह आदमी गला रात के बत्ती बन दियो ना छो को दियो सा लाजमी हुंदियो हां हां साईं भला तवा वडो डूंगा है न जनन में मानू केस्टर खाइंदो है अरे बाबा हर शे है तू खाली बुधा ऑर्डर केड़ो हां लिखोस बुधा बहु घणा त्या 4 केड़ो जो जा ना 4 घणा दी ना 8 हाँ 8 डूंगा लिखो 8 भला 8 सही है 12 घणा त्या 24 मुझे छठी थी ना हुनी तो मुझे टीवी पे चया हाँ 24 प्लेटूं हाँ बियो साईं भला तव्हां हू है न जेके माण्हू ई मिठी वारे पट देखो न विछाईंदो आहे वेंदो आहे बाबा तोखे पहिरीं चयमि असां हर शे आहे सब जगह मिलंदो ॿुधा वरी बस हां साईं सभा खाइण थो ज़हरीलो ई छा सफ़ा टाइम भी जल्दी ॿुधा बस असांखे और टेबला अथई साईं जिन्हनि ते ॿाहिरि चरी जंप ऐं बिधणी न अथई सल बाबा हर शे आहे हर शे सम्झींदो हर शे सभु अची हुन में सभु हाँ कोई दुकान में अधर सामान पियो है ना उधर ते पिन्यो थी या नहीं दुकान बाबा सीजन लगी पई आहे दुकान वेल किराए ते सामान वगैरह सब हां पंहिंजो ॿुधा बस पैसा वेसा जाम तो कमाइए जा बाबा तू अड्डो दा पैसा कमाणी छॾ तू पंहिंजे कम जी ॻाल्हि कर साईं भला हे ताड़े गुलगुल भी आइन है ना अरे बाबा सब कुछ आ तू ॿुधा जल्दी ॿुधा लिखा मां बस जल्दी ॿुधा वड्डा आइन भत वधाइण वारा बाबा हर शे समझी तो हर शे चमचा देखणियूं सब बन तो ॿुधा कहिड़ी शे खपन तोखे हां असां वटि देगूं आहिनि पर उहे वधाइण वारा न आहिनि न वरी ॿुधा उहे 10 खन उहे 10 20 न 10 ॿियो जल्दी ॿुधा बस ॿियो अॻियां कुझु चओ बाबा टाइम ना वञे यार अब इहो ई सामान हुयो अच्छा ठीकु आहे सामान त कॾहिं खपंदो हा कॾहिं खपंदो अच्छा हा कॾहिं खपंदो अच्छा हे कहिड़ो महीनो पियो हले ही महीनो त 11 नालो छा 11 महीने जो नवंबर अंग्रेजी है महीनो अंग्रेजी महीनो हाँ पंहिंजो प्रोग्राम नहीं जुलाई 2022 में थींदो शायद हाँ हाँ वो सामान तो के तने खपंदो हाँ अरे चवई तो उथी अरे बाबा उथी हैं चवई तो उथी बस उथी अजी के समय मानो हुयो हाजर को अरे उथी केड़ा चेक कर दुकान से वयर लड़े हल